इस्लामाबाद जी अदालत अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद के राहत रिमांड ते मरी पुलिस हवाले करे छॾियो। अदालत मरी पुलिस के हुकुम ॾिनो त शेख रशीद के सुभाणे 2 वॻे लाॻापियल अदालत में पेश कयो वञे। इस्लामाबाद जी अदालत अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद के राहदारी रिमांड ते मरी पुलिस हवाले करे छॾियो। वफ़ाक़ी पुलिस शेख रशीद के हथकड़ियूं हणी इस्लामाबाद जी अदालत में पेश कयो, जिते केस जी ॿुधणी दौरान अदालत पुलिस खां पुछाणो कयो त छा हुननि अॻु में रिमांड जी दरख़्वास्त कई हुई, जंहिं ते जांच ऑफिसर ॿुधायो त हुननि पहिरियों भेरो रिमांड लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। शेख रशीद जे वकील अली बुखारी चयो त जुडिशियल मैजिस्ट्रेट ताज़ो ई शेख रशीद जे जुडिशियल रिमांड जी दरख़्वास्त रद्द कई हुई। शेख रशीद जेल में आहे, ॿाहिरि नथो वञी सघे। वकील अली बुखारी शेख रशीद जी अबूरी रिमांड जी दरख़्वास्त जी मुखालफ़त कई, जंहिं बाद प्रोसिक्यूटर अबूरी रिमांड बाबति दलील ॾिना। प्रोसिक्यूटर चयो त शेख रशीद जुडिशियल रिमांड ते आहे, खेसि मरी जी अदालत में पेश करणो आहे। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ पुलिस जी दरख़्वास्त मंज़ूर कंदे शेख रशीद खे 1 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत शेख रशीद खे ख़मीस ॾियारे 2 वॻे लाॻापियल अदालत में पेश करण जो हुकुम पिणु ॾिनो।